बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुझु अरसो पहिरीं हिकिड़ो फॉरेन डेलीगेशन्स आयो हो हिते असां वटि सिंध में। उन में हिकिड़े क्वेश्चन असांजे सिंधी आबादगारनि खां जेको पुछियो, उहो पुछियो त व्हाट इज़ एग्रीकल्चर। असांजो हिकिड़ो ॿहिराड़ी जो माण्हू हो ऐं उन ॾाढो उनखे सुठो जवाबु ॾिनो, इट इज़ अवर कल्चर। त जेकी असां अगरि पुराणी इंडस सिविलाइज़ेशन या सिंध जो अगरि ॾिठूं त बेसिकली सिंध सॼी हिकिड़ी एग्रीकल्चर सां वाबस्ता रहियल आहे। उनजी इकोनॉमी, उनजी माण्हुनि जी असांजी रहणी कहणी जेकी बि आहे उहा एग्रीकल्चर सां वाबस्ता आहे। साईं एमएच पंवर साहिब जो जेको छा चवंदा आहिनि रोल बि जेको स्टार्टिंग जेको रहियो आहे त उहो बि एग्रीकल्चर सां रहियो आहे। बहरहाल असांजो मुल्क जेको आहे पाकिस्तान आहे, उहो आहे एग्रीकल्चर। पर बदकिस्मती सां जेको ऐं थोरी 2-3 ॾींहं पहिरीं हिकिड़ी स्टेटिस्टिकल फिगर्स आयूं हुयूं गवर्नमेंट साइट्स जूं, उहे मूं ॾिठियूं ऐं थोरो मूंखे छा चवंदा आहिनि तकलीफ़ बि थी ऐं मां उहे चाहियो त उहे तव्हां सां पहिरीं शयूं शेयर कयूं। त अॼु खां तक़रीबन हिकिड़े 15 साल पहिरीं असांजी एग्रीकल्चर जी पोज़ीशन छा आहे GDP में, या असांजी जेकी इकोनॉमिक्स में पोज़ीशन छा आहे, जंहिंमें उन वक़्तु असांजी जेकी डायरेक्ट एग्रीकल्चर आहे उनजी कंट्रीब्यूशन जेकी हुई उहा 34% हुई ऐं असांजी लाइव स्टॉक जी जेकी कंट्रीब्यूशन हुई उहा 11% हुई। अच्छा, ॿिया जेको सेक्टर आहे असां वटि ख़ासि तौर ते सर्विसिस या जेको जॉब्स जो जेको सेक्टर हुन में जेके वेजिस या सैलरी जी हुनजी 25% हुई। अच्छा, रिसेंटली जेकी सर्वे आई आहे जेका क्लोज़ थी आहे 2025 जी 24 ऐं 25 जी, उन में जेके गवर्नमेंट जेके फिगर्स असां वटि आयूं आहिनि त एग्रीकल्चर जो जेको सेक्टर हो उहो जेको 34 जो जेको क्रॉप्स जो सेक्टर हो उहो 11.7 ते पुॼी वियो आहे। अच्छा, लाइव स्टॉक जो सेक्टर थोरो 1% वधियो आहे, उहो वधियो आहे ऐं वेजिस ऐं सैलरीज़ जेके डिक्रीज़ आहे 25% से उहे असांजा 34% से हलिया विया आहिनि। इन मां अंदाज़ो लॻायो त असांजी एग्रीकल्चर जेकी आहे उहा डिक्रीज़ थी आहे। उनजा रीज़न्स कारणस कहिड़ा आहिनि? अच्छा, रीज़न्स कारणस जेके असां वटि हिकिड़ो इहो बि आहे त जेकॾहिं असां ख़ासि तौर ते जेके एरिया असांजी जेकॾहिं डिक्रीज़ थी आहे त उहा जेकॾहिं असां ख़ासि तौर ते 3 डिस्ट्रिक्ट्स लोअर सिंध जा डिस्ट्रिक्ट्स ॾिसूं त उन में असांजी जेकी कल्टिवेशन जी एरिया घटि थी आहे, नंबर 1। ॿी, असांजी जेकी एग्रीकल्चर एरिया आहे उन ते हाउसिंग स्कीम्स ठहणु शुरू थी वियूं आहिनि, जेके तव्हां ॾिसंदो त बाग़ात जी शिकिल में। मां तव्हांखे सिंपल 2 शहर जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल थो ॾियां। हैदराबाद शहर जे सराउंडिंग्स में, जंहिंमें टंडोजान या छा मोर देन 300 एकड़ खां मथे ज़मीन खे गैराबाद करे उन जे बाग़ात कटे उन ते हाउसिंग स्कीमूं ठहियूं आहिनि। DHA मुल्तान 3000 एकड़ ज़मीन ते बाग़ात ख़तमु करे DHA मुल्तान ठही आहे। अच्छा, इन खां अलावा वाटर लॉजिंग जा इशूज़ आहिनि, पाणीअ जी शॉर्टेज असां वटि जेकी रही आहे। हिकिड़े डिस्ट्रिक्ट्स में त क्रॉप्स जी एरिया वधी आहे, पर ॿिया जेके क्रॉप्स आहिनि उहे जेके बि आहिनि असां वटि घटि आहिनि। त इहे जेके मेजर सेक्टर्स आहिनि। ॿियो वॾे में वॾो इशू जेको आहे, असां 3-4 सालनि खां ॾिसूं त असांजो जेको बि ज़मीनदार या जेको आहे उनखे रिटर्न कोन पियो मिले, जेको प्राइस जी शिकिल में रिटर्न कोन पियो मिले ऐं उहो लॉस पियो करे अचा। त इहे जेके फैक्टर्स आहिनि जेके असांजा एग्रीकल्चर सां जेके वापसि सां जेको रिसेंटली आहे। अच्छा, साईं एमएच पंवर साहिब जो जेको फार्म आहे उहो सभिनि खे ख़बर आहे त खेसाना मोरी ते मौजूदु आहे, मोर देन 100 एकर्स ते मौजूदु आहे। इहो फार्म साईं जॾहिं 60s में शुरू कयो ऐं उहो रिसर्च एंड डेवलपमेंट फार्म जे हिसाब सां कई, पोइ उन ई टाइम ते पहिरीं जेको मैंगोज़ जूं वैराइटीज़ ऐं उहे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि खां वैराइटीज़ खणी उन फार्म्स ते साईं मक़सदात आंदियूं आहिनि। छा पाण नेक्स्ट स्लाइड ॾियांसि था, वरी नेक्स्ट ते मां। अच्छा, हिन में फार्म में जेके डिफरेंट जेको असांजो ही प्रोडक्शन्स आहे, जंहिंमें पहिरीं डिफरेंट क्रॉप्स आहे ऐं साईं जी जेकी ख़ासि तौर ते जेकी हुई पंहिंजो फ्रूट साइड्स ते जेकी हुई उहा रिसर्च ऐं शयूं जेके बि हुयूं वधीक हुयूं। साईं जो हूअं त तमामु घणो, पर मां छा जो एग्रीकल्चर फार्म खे थो कवर करियां त मां फाइनल त हिन में जेको बि कहिड़ियूं शयूं जेके बि आयूं आहिनि उन खां उहा नेक्स्ट ते बात अचांसि पिया। अच्छा, वरी नेक्स्ट ते बात, नेक्स्ट बात। अच्छा, उन खां अलावा जेको ख़ासि तौर ते फार्म जेको साईं जी डेथ खां पोइ ताईं रिसर्च एंड डेवलपमेंट फार्म हो, असां हिन में रिसर्च एंड डेवलपमेंट सां गॾोगॾु इन खे असां कमर्शलाइज़ या ॿियो हुन में खणी आयासीं ऐं जेको प्रेज़ेंटली हिन वक़्तु सिर्फ़ु पाकिस्तान में नंबर वर्ल्ड लेवल से मॉडल फार्म डिक्लेयर थियल आहे। उनजे अॻियां हली मां स्लाइड्स में तव्हांखे शयूं ॿुधाईंदुमि।
हिन वक़्तु जेको असां वटि बाग़ात जेके आहिनि हिते उन में जेके फ्रूट्स जेके मौजूदु आहिनि ही तक़रीबन 16 फ्रूट्स जेके बि आहिनि असां वटि MH पवन फार्म में मौजूदु आहिनि, जंहिंमें मैंगोज़ जेके आहे, लिची आहे, बनाना आहे, स्ट्रॉबेरी आहे, लेमन्स ही जेके आहिनि। इन खां अलावा जेके असां वटि ख़ासि तौर ते 3 खां 4 अहिड़ा फ्रूट्स आहिनि जिन जी असां पाकिस्तान ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि कमर्शियल मार्केट्स में बि असांजी हिन वक़्तु एक्सपोर्ट थिए पई, हुन में सप्लाई असांजी हले पई। पर नेक्स्ट हाणे ही जेके वैराइटीज़ आहिनि, मोर देन 40 वैराइटीज़ मैंगोज़ जूं वैराइटीज़ आहिनि, जंहिंमें हिकिड़ी वैराइटीज़ तव्हां सभिनि खे हूंदो त कुझु अर्सो पहिरीं असां लॉन्च कई हुई, जेका कीट वैराइटी आहे, जंहिंमें लो शुगर कंटेंट लेवल्स हुई, जेका असांखे लैब खां सर्टिफाइड हुई, जंहिं ते BBC ॿियनि डॉक्यूमेंट्री शेयर कयूं। हिन वक़्तु तक़रीबन 43 वैराइटीज़ MH पवन फार्म में मौजूदु आहिनि। नेक्स्ट इन खां अलावा असां वटि बनाना आहे, लिची आहे, मुख़्तलिफ़ जेके फ्रूट्स आहिनि, ही स्टार फ्रूट आहे ऐं जैक फ्रूट आहे, उहो बि असांजी हिन वक़्तु सप्लाई वञे पई मार्केट्स में, या छा सप्लाई वञे पई या छा। पर नेक्स्ट अच्छा, ही जेके असां वटि अचीवमेंट्स जेके बि आहिनि हिन वक़्तु फार्म ते डिफरेंट क़िस्म जा जेके डेलीगेशन्स आहिनि या छा, MH पवन फार्म खे हिकिड़ो एज़ाज़ु हासिलु आहे त 2021 में सिंध मां असां वाहिद हुआसीं जंहिं प्रेसिडेंट हाउस इस्लामाबाद में ऐं अंब जेके बि आहिनि 40 वैराइटियूं असां डिस्प्ले रखियूं प्रेसिडेंट हाउस इस्लामाबाद। इहो सिंध असांखे इहो हिकिड़ो एज़ाज़ु हासिलु आहे। इन खां सवाइ डिफरेंट क़िस्म जा जेके ख़ासि तौर ते काउंसिल जनरल्स या एम्बेसिडर्स डिफरेंट क़िस्म जा असां वटि फार्म्स ते ईंदा आहिनि, जिन खे असां डिफरेंट क़िस्म जा विज़िट्स कराईंदा आहियूं। नेक्स्ट इन खां अलावा मां हिन साल जी 2025 जी तव्हांखे त असांजी इंडोनेशिया में ही ट्रेड एक्सपो थियो, जंहिंमें असांखे ही एप्रिसिएशन शील्ड मिली आहे त MH पवन फार्म खे जेको TIA एक्सपो हो, जंहिंमें प्रेसिडेंट ऑफ इंडोनेशिया चीफ गेस्ट हो, उन में असांखे रिकॉग्नाइज़ करे असांखे जेको आहे एप्रिसिएशन शील्ड ॾिनी वई ऐं उनजी जेकी ऑफिशियल इहा बुकलेट हुई उन में MH पवन फार्म जो नालो मौजूदु आहे। ये डिफरेंट डेलीगेशन्स जेके आया आहिनि रिसेंटली लास्ट ईयर UAE जो जेको काउंसिल जनरल उन विज़िट्स कयो आहे। इन खां अलावा फॉरेन जेके फैकल्टीज़ या डेलीगेशन्स अचनि था उन्हनि विज़िट कयो। मलेशिया जो आहे, जेके तक़रीबन वाइस चांसलर साहब आज़ाद साहब उन्हनि असांजो फार्म जेको आहे विज़िट कयो आहे। और नेक्स्ट FO जी टीम असां वटि आई हुई, जेको सफ़ा उन्हनि असांखे बनाना ऐं उन्हनि ते जेको विज़िट्स कयो हो, उन्हनि जे ॾिठो त असां वटि कहिड़े क़िस्म जो कमु थिए पियो ऐं असां वटि कहिड़े क़िस्म जूं फ्रूट्स ऐं वैराइटीज़ असां वटि मौजूदु आहिनि या छा। पर नेक्स्ट ही डिफरेंट जेके आहे BBC डॉक्यूमेंट्री एयर कई आहे, जैपनीज़ TV डॉक्यूमेंट्री एयर कई आहे ऐं पाकिस्तान जा जेके तमामु चैनल्स आहिनि उन्हनि हीअ डॉक्यूमेंट्री फार्म जो MH पवन फार्म जो डॉक्यूमेंट्री जेके आहिनि हेसि ताईं एयर थी वियूं आहिनि। असां लाइ वॾो एज़ाज़ु हासिलु आहे त BBC लंडन जेको आहे न MH पवन फार्म जी जेकी आहे डॉक्यूमेंट्री एयर कई आहे। ये मुख़्तलिफ़ जेके असांखे एवार्ड्स जेके MH पवन फार्म मिलिया आहिनि, प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां इहे असांखे मिलियो, गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ां असांखे गोल्ड मेडल ऐं मिलियल आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके जीअं सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी असांखे रिकॉग्नाइज़ेशन्स में असांखे इहे ॾिनी आहे। मुख़्तलिफ़ हीअ जेको हिन वक़्तु आहे एवार्ड 2025 जो रिसेंटली 30 ते गवर्नर पिशावर जेको आहे KP के उन असांखे हीअ एवार्ड ॾिनो आहे, ग्लोबल एवार्ड जे असांजे फार्म ऐं हुनजी एफर्ट्स खे असांखे रिकॉग्नाइज़ कयो आहे। अच्छा इन में महिरबानी। अच्छा इन में 2-3 शयूं लास्ट में मां सिर्फ़ु एड कंदुसि त असां वटि फार्म ते नर्सरी जेको मौजूदु आहे, मुख़्तलिफ़ वैराइटीज़ आहिनि फ्रूट्स जूं डिफरेंट जेके बि आहिनि उहे असां त काफ़ी जॻहियुनि ते डोनेट बि कंदा आहियूं ऐं इदारनि खे ॾिनियूं आहिनि। जंहिंमें मां जॾहिं साईं डॉक्टर भाई खान शर साहब वाइस चांसलर हुआ हिन जा आर्ट्स एंड डिज़ाइन यूनिवर्सिटी जा, उते जेकी प्लांटेशन्स थियल आहे उहा सॼी असांजे फार्म जी डोनेट कयल आहे। ॿियो हिन वक़्तु जी गड्डा पब्लिक स्कूल कराची उन में बि जेकी प्लांटेशन्स थियल आहे फ्रूट्स प्लांटेशन उहा असां फार्म जी डोनेट कयल आहे। रिसेंटली तव्हां शेख अयाज़ यूनिवर्सिटी शिकारपुर उन में बि जेकी फ्रूट प्लांटेशन्स जेकी लॻियल आहे उहा MH पवन फार्म जी डोनेट कयल आहे।
अच्छा उहे असां डोनेट कयूं था जेके बि दोस्त यार आहिनि उन्हनि खे त जीअं इहे शयूं जेके बि आहिनि उहो छा चवंदा आहिनि वधनि उहा असां वटि वधि में वधि जेको थिए। अच्छा इन खां सवाइ मूंखे जेको साईं एम एच पंवर साहिब सां जेको लास्ट 3 साल 2004 खां वठी 2007 ताईं काफ़ी उन सां वेझड़ाए पवण जे करे मूंखे काफ़ी जेके शयूं थींदियूं हुयूं त जेके हुन मां मूं 2-3 शयूं जेके सिखियूं या चाहींदुसि त कंदुसि। हिकिड़ो त डिसिप्लिन ऐं टाइम मैनेजमेंट उहा तमामु मक़सदात हुन में मूं जेकी शइ ॾिठी जेकॾहिं 11 त माना 11 कॾहिं बि हुनखे जो 2-3 दफ़ा हिकु दफ़ो हिकिड़ो थियो वाक़ियो मां तव्हां सां शयूं शेयर थो करियां त जी ज़रीना बलोच जी डेथ थी वई ऐं साईं रसूल बख़्श पली जो साहिबु ॾे फातह ते असांखे वञिणो हो त मूंखे चयो त 11 बजे मूंखे घरां पिक कजां त असां हिते माहौल जा हुआसीं ऐं उन टाइम ते जेॾीमहिल मां वियुसि त मूंखे तक़रीबन 15-20 मिंट इहो लेट थी वई त मां जेॾीमहिल खणी दर ते पुॻुसि त साईं जेको गैराज जो गाॾी जो उन में हीअं वेट जे लाइ वाक पे कई। अच्छा मूंखे ॾिसण खां पोइ मूंखे रुॻो चई त वाह टाइम ॾिठो अथई रुॻो हुन मूंखे इहो जुमिलो चयो वधीक मूंखे कुझु बि न चयो हुई पर हुनजी मां तव्हांखे ॿुधायां त पंक्चुअलिटी जी या चाटनि जी ऐं हुन एज में बि हुनखे ऐं ॿियो डिसिप्लिन सां गॾोगॾु हमेशह मूं हुनखे वेल ड्रेस कोड में हुनखे हमेशह ॾिठो या छा अप टू डेट ताईं या छा सो उन मां काफ़ी शयूं जेके आहिनि मूं एडॉप्ट इहे कयूं जो ऐं टाइम कोशिशि कंदो आहियां मूं टाइम मैनेजमेंट पंक्चुअलिटी ऐं पाण हुन गाने फॉलो कंदो आहियां उन टाइम खां वठी या छा। अच्छा इन खां अलावा मां हिकिड़ी जेके 2-3 शयूं जेके आहिनि जीअं साईं शर साहिबु सीड बैंक जो जेको ज़िक्र कयो उन में खे असां छा जो हिते शयूं जेके अचनि थियूं त उनखे प्रैक्टिकल शइ में अचण जे लाइ असां वटि फार्म ते शयूं मौजूदु आहिनि जिनखे असां प्रैक्टिकल नरेजन राजानी साहिबु असां मूंखे सीड प्रोवाइड कयो लास्ट सीज़न में सुखदासी ऐं बासमती जो जेको असांखे 8-10 kg मूं पंहिंजे फार्म ते लॻायो उहो हिन वक़्तु मूं वटि 2000 kg सीड मूं वटि अवेलेबल आहे जेको मथे महीने खां मां जेके बि दोस्त यार जिन खे खपे उनखे मां वॉलंटियरली ॾियण लाइ तयारु आहियां सुखदासी ऐं उनजो सीड जेको बि आहे फ्री ऑफ कॉस्ट नो 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 इन मां इहो वॉलंटियरली जेको बि आहे। अच्छा सेकेंड जेको पंहिंजो आहे उन में ॿियो जेको आहे त मां रिसेंटली जेको हुन वक़्तु इंडोनेशिया वियो हुउसि उते हुननि सां जेके असांजी डिस्कशन थी आहे उहा पाम ऑयल ते थी आहे जो पाकिस्तान जी जेकी ट्रेड आहे हुननि सां इंडोनेशिया जी उहा $2.3 बिलियन जी आहे। अच्छा हुननि सां असांजो जेको हींअर MOU साइन थिए पियो इंडोनेशियन गवर्नमेंट आहे ऐं प्लस पंहिंजो उते 2-3 जेके फार्मर्स आहिनि मां विज़िट बि कया हुन में इंडोनेशिया में ऐं MH पंवर जे विच में त असां हिते 500 एकड़नि ते ज़मीन ॾियूं पिया जंहिं ते पाम ऑयल कंदा ऐं पाम ऑयल सां गॾु हू असांखे टेक्निकल या छा कंदा उहो असां प्रोजेक्ट हुननि सां वञूं पिया या छा जंहिंमें इहो जेको TI एक्सपो हो उन में इहा शइ कई या छा। सेकेंड असांजी MH पंवर फार्म जी जेकॾहिं असां चऊं त जेकी अचीवमेंट्स आहे असांजी पंहिंजो या छा। अच्छा इन खां अलावा ॿियूं जेके बि आहे रिसेंटली तव्हांखे दोस्तनि खे कुझु आइडियो हूंदो त 3 ऐं 4 फेबरवरी ते नवाबशाह में क्वेस्ट यूनिवर्सिटी में क्लाइमेट चेंजिस ते इंटरनेशनल कॉन्फ्रेंस आहे MH पंवर इंस्टीट्यूट ऐं फार्म जेके आहिनि उन जा असां ऑफिशियल पार्टनर आहियूं या छा। सो इहे जेके शयूं आहिनि त असां जेके प्रैक्टिकल शयूं फार्म ऐं फार्म सां गॾु जेके वापसि सां उहे कयूं आहिनि ऐं इनशाला असांजी जेकी बि आहे असांजी असांजो जेको टारगेट इहो आहे त हिन फार्म खे जेको इंटरनेशनल लेवल से खणी आयो हिन लेवल से इनशाला अॻियां अञा बि हिनखे फर्दर वधीक इनशाला ताला खणी वेंदासीं या छा। महिरबानी।